नबी से फरमाओ तो पंजरातियों फजीलत वारियों वध में वध पंजरातियों मानायतियों फजीलत वारियों साहबा इकराम पुछा क्यों या रसूलुल्लाह अल्लाह जा नबी हुए पंजरातियों केड़ियों जेके फजीलत वारियों प्यारियों रातियों जे रातिन में अल्लाह जी रहमत बाने के सदी दिया इंतजार दिया इमामुल अंबिया पांजे नूर भरी ज़बान मुबारक सा फरमायो पेरो जुम्मे जी रात फजीलत वारिया जुम्मे जी रात भी रब के प्यारिया जुम्मे जी रात भी अल्लाह जी रहमत इंतजार में होंदिया आए को घुरण वारो तमाला जासे आए को वठण वारो तमाजा से आए को सडो करण वारो त जियो कयासे छो त कुरान तो ते फज़कुरूनी अज़कुरुकुम सडो सा कयो त जियो मां सडो कयो त जियो त बार रोंदो आ जामा कमकार फिटी करे अमड़ के रमंदो आ बार जो रोण अम्मा बर्दाश्त न कंदिया कमकार फिटी करे बच्चे के खड़ंदिया ओ करो हिसाब जे न प्रोग्राम में अचण वारो अर्श वारे रब के भी बानन सा ॾाढो प्यारो असा पंहिंजो पाण जो पंहिंजी पाण तबाही कईया नबी से फरमाओ 70 माण्हुनि खे एतिरा बच्चा प्यारा लाइन जेॾो रब रहमान खे बान प्यारा 70 माण्हुनि खे एतिरा ॿार पंहिंजा प्यारा लाइन जेॾा अल्लाह सिंह खे बाना प्यारा छे तो ता गिरठ सुरीअ जो मां हथ सुरीअ चाव तवा माण्हुनि जी कचहरीअ में याद कयो अल्लाह अल्लाह माण्हुनि जी मजलिस में याद कयो मां मलाइकनि जी कचहरीअ मां जी सां जवाब ॾींदो माव तव्हां के मलाइकनि जी कचहरीअ में जी सां जवाब ॾींदो माव एॾा रब खे बाना प्यारा हूअ बि अल्लाह समीउ बसीरा कुरान तो चए इन्नहु हुवा समीउल बसीर जाते जे कोई सदु ता जो न बुधंदो उते मां अल्लाह ता जो सदु बुधुम जाते ता के कोई न ॾिसंदो बंद कमरे में घर वारा न ॾिसंदा मिट माइट न ॾिसंदा रब तो जे मां तोखे बंद कमरे में मां अल्लाह ॾिसंदुमि जज़ीरन में हुजे समुंड जे तरन में हुजे जबलन जे गारन में हुजे मां समीउ बसीर आहियां जाते कोई न ॾिसंदी उते मां अल्लाह ॾिसंदो जाते कोई सलु न वर्णाईंदो उते मां अल्लाह जी सां हिकु रब जेको सजे जान खे ॾिसे ऐं ॿुधे थो तॾहिं त क़ुरान तो जे इलाहुकुम इलाहु वाहिद अकेलो अल्लाह सजे जान जो मालिक करने वारो जेको ॾिसे भी तो ॿुधे भी तो अचो उन्ही ख़ालिक मालिक जी सुञाण कयो हा मुश्किल में मुसीबतन में तकलीफन में दुखन में रब जे दर ते अचो हा रब खे सॾींदो जे तो समूरा दुख तकलीफां दूर कंदो माव छो त नबी सगोरा भी दुखीअ घड़ीअ में चओ रब खे सॼे सा बानन जो मददगार आहे रब छे तो ता माखे माण्हुनि जी मजलिस में याद कयो मां मलाइकनि जी कचहरीअ में जीउ सां जवाब ॾियाव ओ कलमे वारो एॾा रब खे बाना प्यारा
नबी से जली मेराज वारी रात हजरत इजराइल के भारत प्या करना तो असांजी उम्मत जी भारत प्या करना इजराइल मुझे उम्मत जैसा नरमी सा कर जाए आसानी सा कर जाए हजरत इजराइल जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे ओ सोना तू अज मेराज ते आयो आए उम्मत जी भारत करे तो काटे तो सुभान अल्लाह सही तमाज मेराज ते आया हो उम्मत जी भारत कयो दा दिया में रब्बुर रहमान माखे रोजा रो 70 दफो चवंदो आ इजराइल मुझे बानन जी भारत दी मुझी बानन जी भारत दी एड़ा खुदा के बाना प्यारा रब तो जे मां जुल्म न कंदो आ कहंदे जुल्म क्या द पैदा ही न क्या ये तांगे पांजे अमलन जो सजाऊं ये पांजे पुथल कमन जो सजाऊं तव मुजा हुक्म मनी दो त दुनिया में भी मालाओ खुशहाली अदा कंदो माव भूख जे जाय ते ठोड़ी दो माव पदमुनी वारी जाय ते अमल नसीब कंदो माव जे मुजा हुक्म न मनी दो मुझे जिक्र खो मुंह मोड़ी दो मुझे कुरान के पुठी दे जिंदगी गुजारी लो तो दुनिया आखिरत जी तांजी तबाहिया दुनिया आखिरत जो नुकसान तांजो कुरान तो फरमा वमन आरज़ा अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ल्क़ा कुरान सच्चो अल्लाह सिंह जे हे कुरान जिक्र कोठो रब कुरान के जे मुझे जिक्र को मुंह मोड़ी दो पुठी दी दो कुरान के बस जाओ नी दो माव मईशत तंग कंदो माव सुकून खत्म हजारे रुपए जा मानू मालिक लखे रतन जा सुकून काने छो तो कुरान जा हुक्म कान दा मन्यो नबी जी ताबेदारी कोन दा क्यों शरीयत जा हकाम कोन दा पूरा क्यों ए कुरान तो जे रब रसूल जे हुक्म में कामयाबी आ तली त तो अल्लज़ीन नस्तजाबू लिल्लाह वर रसूल जो मनीदा है मुझे नबी जो चो मनीदा जदो वतको अजरो जदो रब तो जे के मुझे चो मनीदा है मुझे नबी जो चो मनीदा ब इनाम कंदो मान घणा ब इनाम एक गुनाह न माफी दीनो मान हिन दिलबर में अल्लाह से तो चे एक गुनाह न माफी तो सोने दे वारी जन्नत में व्यारी दो मान ए जेको मुझो हुक्म न मनी दो मुझे नबी जी शरीयत दे न हलंदो मुझे नबी जी ताबेदारी न कंदो उन जे ला कुरान में रब सजा फजाइया ओ सईद इदरीस साहब जे जलसे में अचण वारो कुरान तो जे कालू रब्बना खलक़त अलैना शिकवतना व कुलना कौमन कुरान तो जे के रब रसूल जा हुक्म मनीदा पंज मनमानी करे जिंदगी गुजारींदा जानवर जिया जिंदगी गुजारींदा उए मैदान क़यामत में कब्रन में उथंदा पंजे हथन में पान चक पाईंदा अल्लाह अकबर पान चक पाईंदा पंजे हथन में अलई केड़े इंतजार में मानू अलई केड़ो किताब हुईंदो कोन जा वाज बुधी करे मानू रब पर चाइंदा अलई केड़े किताब जा बयान बुधी करे मानू नमाज़ी थींदा ओ कलमे वारो क़यामत ताईं कोई किताब नहीं ईंदो
छो त जी नबी सैयद नबूवत ख़त्म ये जो आसमान किताब कुरान करीम को कोई किताब नहीं दो समूरा किताब एक पासे हे कुरान जो अन्या वधीक हे कुरान समूरन किताबन जो सरदार हिन कुरान जो मुहाफ़िज़ भी अल्लाह कुरान को मते केड़ा वाइज़ हे कुरान खुद वाइज़ कद जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम हे तां जे रब जे तरफों हे कुरान वाइज़ थी आवा वाइज़ जी माना नसीहत दा कुरान हे मौलवन जा वाइज़ थोरई हे कुरान खुद वाइज़ असा बुधो न बुधो दा कयो हे गुनाहन जे करे दिलकारी थी वई गुनाह मथे गुनाह भरो पियो दामन गुनाहन से मुसलमान जो शिरक वारी बीमारी में वार वार वंगियो पियो गिलास पानी से भरल माखी विझूं न पवंदी शरबत विझूं न पवंदो खीर विझूं न पवंदो छो त भरल पानी से जगह